ठटे में एकड़ो बुजुर्ग थी गुजरियो मशहूर अरबाई फकीर छा चवंदो मां अरबा जे ॾींहुं मरंदुसि जेको माण्हू अचे मिले न साईं ख़ुशि आहियो अबा मां त अरबा ते मरंदुसि को का ॿी ॻाल्हि करे न चवंदो अबा मां त अरबा ते मरंदुसि ख़ुदा जी कुदरत मरी वरी अंगारे ते वियो मरी हाणे हुनखे गुस्ल ॾिनऊं कफन ॾिनऊं जनाज़े निमाज़ पढ़ियूं कुल्हे ते लाश खयूं मकली जे मुकाम ते पूर्ण पिया वञनि साम्हूं हिकिड़ो माण्हू पियो चए अबा हे लाश कंहिंजो आहे चए भाउ अरबाई फ़क़ीर जो आहे चई उहो त चवंदो मां अरबा ते मरंदुसि अॼु अंगारे ते कीअं चई उहो त हमेशह चवंदो मां अरबा ते मरंदुसि अॼु त अंगारो आहे हीअं लाश में चुरपुर थी उथी वेही रहियो चई यार असांखां ॻाल्हि ई विसरी वई त अॼु अरबा अंगारो ठहियो हाणे अॼु कोन था मरूं वरी अरबा ते मरंदा होॾो लाश खे गुस्ल ॾेई आया कफन ॾेई आया जनाज़े पढ़ी आया घर वारा रोई पिटे वेठा सुभान अल्लाह सुभान अल्लाह सही बुखारी में हदीस जा अहिड़ा लफ़्ज़ आया आहिनि जेॾी महिल बानो मूंखां अंकल कंदो आहे मां अंकल हुनजो मोटाईंदो न आहियां उहो पंहिंजे मौत में जेकॾहिं तरद्दुद कंदो आहे त मां अल्लाह पंहिंजूं तक़दीरूं बि मटाए छॾींदो पुट अल्लाह वारनि सां अक़ीदो सुठो रखो हे जेके फार्मी मुल्ला पैदा थिया आहिनि अॼुकल्ह वारा इन्हनि को पंहिंजो अक़ीदो बचायो सच्चा सुन्नी थियो असां सच्चा सुन्नी आहियूं पंजतन सां असांजो प्यारा